लगे तो सुढल वारा है साजे गोठ तरफ कहींदा था अचनि। हाँ दादा ना हलियो अरे उठो परवाह न कर सोट। ये दादन वारा गोठ जे ॿाहिरि हुई मिली आन अॼु बचण न घुर्जन छो त सोढल जी झड़प हाथी हंधो न चिरे। सोट कासिम करन था खारे या मारे। अॼु सोभ जा निशान चुमड़ा आन अचो अरे उठो हिम्मत कर। घबराने की जरूरत न है कासिम। वाल सोट काबिल है ता सोट दादा ने सहारो जो मां इन ना पुजी तो पवा इंतजार करे तो फार कजे टक्कर करी। जी हाँ सोट बाबा छड़ मुखे चलो तो हल गया अज तबारे में आया चल लगे तो शायद निकलिया। फुरकान मां तसवर भी नथो करे सका मुझी सोच वहम गुमान में इया गाल ना है। रियासत मुनवर मुंजा दोस्त ना पर सगा भायर हुआ मां ये कदुस मां मुझी दिल भी नथी मने पर जेके गालियूं मुझे कनन ताईं पहुचन थियूं मां उन्हनि खे काॾे कया। दुश्मन के वज न दे फुरकान वो चाहन था ये पानी में खट्टा थे वो कमजोर करण लाइ कन था। किथे न किथे का न का गाल जी कन पुछड़ी हूंदी आहे तॾहिं को चवंदो आहे। का बेड़ी गाल ना है फुरकान हुंड के वट का पुख्ते साजिश आहे चाहे किराए ते कत्ल कराया है वो बंबाल मुते टोड़न था चाहे। सबब इहो आहे त मुंशी मेहार भर वारो प्लाट ऐं होटल फबाइण थो चाहे। संघार खान ऐं मेहार सां भुंजी रियासत ऐं मुनवर जी ठीक ठाक झड़प पे थी आहे। वो सिर जो सांगोल आहे संदसि मुहाॾो अटकायो इन खां वधीक कहिड़ा सबब घुर्जन तोखे। उहो त आहे पर मां तोखे बि आजो करार नथो ॾेई सघां। छा थियो दादन पुट? मां सोडल सां आमो सामो मुकाबलो थी बस थोड़ी रहंदा परेशान न थी। अदा बाह जख्मी आ ए रहंड तो चवी कमल भेण रहंड ही समझी बचा तो थियो आ न। हाँ हॾे जो बचाव आ नूरी डोरे में छुरो लगो आ। अस्पताल वनी है ना पुट। डॉक्टर सतार जो तो जरूरत ना है बाकी छेड़े जी एनसी लाए दोस्त मोकलियो थम थाने ते। केतरो चवंदी आया त संभाले हलो। चाची मालूम ईंदियूं आहिनि परेशान न थी तूं। ये सब शामतूं असां जे करे आहिन। न नूरी बिरादरन जा तकरार भी आहिनि झड़प थी वञे थी। अदा इन तकरारन जा मुंह वरड नथा कयो। असां हर वक्त डुक जी फाही ते लटकियल आहियूं। दादर भी थकी आ जांच करी से इते ही अस्पताल में हूंदो
हिते ई आहे न गुड्डा ॾेई मारियुसि था। न अस्पताल में ना है त काथे आ? सा त ख़बर ना है। पोइ तोखे कंहिं ॿुधायो त दादन धकी आहे? बस खुड़क पई है। हाणे हलूं घर? घर हा हा वॾा धक कोन्हनि, बची थी जान छुटी। पोइ बि धक्का आहिनि कासिम। मरंदासीं कोन। पुलिस बयान लाइ अचे त पोइ? पुलिस हा न, एनसी खां सवाइ दाख़िल ई न पिया कनि डॉक्टर। कंहिंजे खिलाफ़ एनसी कटराई? मूं नामालूम जे खिलाफ़। सभु नामालूम? हा सुभाणे फैसलनि में हिसाब किताब थियनि त पोइ? इहा ॻाल्हि न कर सोट, यादि आहे सभु कुझु। त पोइ त हलूं न। दर्स सोडल डॉक्टर सां सलाह मशवरो करे दवाऊं लिखरायूं था। पता घर पहुची को मामलो थे। बादल घर वञी थी अचो। देर ना है सोडल। सुमल दिए छो थी रोई? तोसां आया? अल्लाह अकबर। माण्हू कुछ तो ॿुधाईंदो आ। अम्मा छा ॿुधाए? त आख़िर रोई छो थी? अम्मा असां माण्हुनि जे मुक़दर में जहिड़ा ऐं थाणनि जा चकर छो आहिनि? इहा त पंहिंजे अमालनि जी शामत आ। मुक़दर जो कहिड़ो ॾोह थिए? पंहिंजूं शामतूं बि कीअं टरंदियूं? जीअं ई अमल सुधरण लॻंदा, इहे गिजूं जेसीं ताईं झेड़नि ऐं तकरारनि जूं लामारा ॾींदियूं तेसीं ताईं सम्झ त शामतूं न टरंदियूं। केरु रोकींदो ऐं टारींदो? सुझनि त कोन था टारण वारा। मन अलाह असांजे मर्दनि खे सान्या ॾे त को टरनि, न त इहे टरणियूं न आहिनि। सुमल सम्झण जी कर। सम्झां थी, टारण वारा सरदार आहिनि, से टारींदा कोन। हथों पवे हाज कचो कयां केचन खे। कन असांजा मुड़साला ऐं ॾोह सरदारनि ते। सोडल खे सरदारनि चयो आहे त तूं ज़फर खे पंहिंजी ज़मीन न ॾे त ॿुधाए न। पोइ सरदारनि ते अजायो बोतान न हण न। तोड़ लाइ छा थींदो अम्मा? न गार पाण खे, अलाह हयाती ॾींदो ज़फर खे। ठीकु आहे? तूं रोए छाजे लाइ थी चरी? वॾो हमदर्द थी आयो आहीं मालूम करण। पुफी हिक हॾ जा ॿ काना आहियूं, केतिरो बि परे वञूं न वरी बि वेझे अची वेंदासीं। लठे ऐं पाणी जुदा न थींदो। तकरार बि सोढल शुरू कयो आहे, मूं नाहे कयो। ऐं हाणे ठहियो सॼण बणजण जी कोशिश न कर। हमदर्दी वठण हलियो आयो आहे। हल हाणे तूं वञे था। वॾी आहीं पुफी, तुंहिंजी ॻाल्हि हज़म करण जी सघ आहे, बाक़ी रत त दांगी तां बि वरंदो आहे। ऐं अहिड़ी दांगी जेका न त भॻी चङी आहे जेता तुंहिंजो रत वरे। अस्पताल वञण बजाए हिते अची पहुतो ई पुछण तोखे कहिड़ी ख़बर मुंहिंजो बचड़ो सोढल त कहिड़े हाल में हूंदो। ऐं वरी हिते अची पहुतो आहे मुंहिंजे पटन ते लोड़ मुरकण। शाबस अथई। इहो त तुंहिंजो ख़्यालु आहे न पुफी। जेकॾहिं मां इहो सोचां त हिते न अचां हा, मूंखे छा ख़बर त एतिरो ज़ख़्मी आहे। जेकॾहिं ख़बर हुजे हा न त घर जे बजाए अस्पताल वञा हा। अरे ओॾा वञण जी ज़रूरत न अथई। जेकॾहिं वियो आहीं त सुठो न थींदो हा। शाबस मूंखे आहे अलाह जेकी तोखे हिते मूं बर्दाश्त कयो ऐं न ताईं धिकण जे लाइक़ु तोखे धिकाड़ी ॿाहिरि कढां। इहा ॻाल्हि तुंहिंजी सां थो पुफी, ॿिए जी न सां। या चङाई न लंगाई थी लॻंदी आहे त दिलि कुरंदी आहे। एॾो पाणी अठो आहे न त टर हितां छा लाइ मूं लंघियो बीठो आहीं? पुफी हाणे हिकु लफ़्ज़ बि न कुझु जाए। छा रोप के क्या तो ॾेखारियां? कौन तो खट जा थी छा? वञ आऊं चवई थी हिते न ईंदो कर। ॿीहर जे तूं आयो आ त वञा थो, पर कन खोले ॿुधी छॾे। हाणे तूं ऐं सोढल बि मुंहिंजे घर न अचिजो, मता पछतायो। हल
सारा ईंदी ईंदी तव्हांजे हाव ते मुंग डरींदी ऐं सूमल जो निकाह सोढल सां विझी उनखे सिंगारे हिते वठी ईंदुसि ओ ॾिसां त छा था कयो ॾकंदे ॾकंदे ॾेई वेंदो सरकार। छो न ॾींदो सरदार? तव्हां खीसे मां भरिया आहिनि, ॾो कोन कयो आहे। ॾो खेसि छॾाइण जो कयमि न बलू। इहा चङाई आहे या ॾो सरकार? डॉक्टर भुंग भुंग न चओ बेवकूफ़। बाक़ी छा चवां किबला? मिठाई चओ मिठाई। बाबल साईं हे छा समझंदो? फाटोड़ो दुहल सोभे पुराणो। अरे हेॾे तूं बस कर, न त पगन जी सट पघियण जो झट। भला समझे? हा समझम। ये मिठाई ॿी वरी कहिड़ी? ये बगन होशियारा पीरल। सरकार मां त लांढी ते ॾेई वञण जो चई आयो आहियां। वरी वियो हुयसि छा? हा पाण कोन हो, इहो कंप्यूटर वेठो हुअसि। हिते ईंदो वॾो बि ईंदुसि, न्यापो कंहिंजो आहे। तव्हां ॿई हलो, हिते आयो त ठीकु, न त ओताकत ते ईंदो न। पीरल ऐं बगन आहिनि, इनकार कयई त तय खाने जो दीदार कराईंदोसान। जी सरकार, अच वलू। जी सरकार रियायत घुरे त न कजांसि। कुछ रियायत ज़रूरी आहे किबला। छो? बाबला कॾहिं हूंदा आहिनि कॾहिं न। बाबल साईं ॻाल्हि बगन भली कई अथई। ठीकु आहे, घणी रियायत कंदुसि त गले में पइजी वेंदो। गले में पइजी वियो न त भाकुर भरे हणंदो सां भित में, छो त बगन जी सट पघियण जो झट। भले मुड़स जो कद ॾिस, जेको डॉक्टर खे भाकुर में भरे भित में हणंदो। मुड़सन जा कद न आहिनि कशबा पीरल। ॾिसूं केतिरो नंढड़ो आहे, डंगे त ॾेल ॾुखाए छॾे। अब्बा अलाह कंदो न बनो थींदे। आमीन। धाणो दम ॾींदी न त बात खुलियल हूंदुसि, मलाइक हैरान थी वेंदा। चाचा खैर घुर, चाचीअ जे लाइ ईअं त न चओ। हाणे तू अमीन थी छप न, थाणो जे बुत खे बाहि लॻे या न लॻे। नारे जे खगे खे ख़बर बाहे। मसीत पंहिंजी जो मतलब आहे त ॻोठ जी मसीत, पर मिड़ई वेठो चढ़ाए। तोखे केर पुॼंदो? मुंहिंजी सॼी उमिरि गुज़री वई इन ये नोक झोक में, पर तूं साॻी जी साॻी। हा साईं, तू त मट जी मूर्ति थी वियो आहीं। थाणो जे करे सॼो ॻोठ तो सुञाणई, न त दर ते के लंघी बि न अचई। थाणो धड़की आ, न धड़की थोरई आ। चाची मथे में सूर पइजी वियो आहे, मथो फिरे थो। तव्हांजो लुड़ वरी मूंखे लोढ़े विझंदो। पुट मुंह बस कई। ही जेको गिज पाण खे तितर पुट तो समझे न, इनखे त माठ कराए। तू वेही ते धूड़ पाए, मां वञा थो। धूड़ छा पाए? थाणो धड़की आ, न धड़की न है जो धूड़ पाए। चाची अलाह जो नालो ई हथ तो ॿधाए, तूं खणी चुप कर। वो निकिरी वियो। निकिरी वियो। मुझे मदद कर यार। अल्लाह हुक्म कर यार। दोस्ती दुश्मनी में तब्दील थी है। कीअं? मुंशी मेहार फुरकान के बरगड़ाइण में कामयाब न थे। इहो मुंशी मेहार खैरुआ खां ॾनु घुरी वॾो गिरनारी ऐं रांदीगर आहे। हाँ यार, इन दुबण मां निकरण जी मदद कर सके। जीअं चवीं यार। तो फुरकान सां मिल, कैसे समझाइस? ईअं नाहे जीअं तूं समझी थो। फुरकान छा थो समझे? फुरकान मूंते शक करण लॻो आहे। तोते? हा, संदसि ॻाल्हियुनि मां अहिड़ी बोइ थिए थी। असल कंहिं कयो आहे? इहा पक हुजे चवांसि न, जेको मुनवर होटल ते हमरा विहारियो हो,
रात उनखे को मारे वियो न ॾिठा हुआ त केर हुआ उनखे मारे विया हा शाहिदी ख़त्म करण जे लाइ पोइ त वॾी साज़िश थी लॻी मेवला हा न तूं साख नथो ॾे पर मां साख सां थो चवां त मां न आहियां मां त रियाज़त ऐं मनवर सां गॾु हुयुसि त हमिलो थियो मुंहिंजी हयाती मूंखे बचायो फुरकान थो चवे त तूं कीअं बची वई नाइंसाफ़ी थो करे फुरकान सम्झाईंसि मन सम्झे न त पोइ माशाअल्लाह जेको दाण पाणी हूंदो जीअंदुसि तूं दिलि न लाइ मेवला रब वॾो करीम आहे अरमान थो थिए संगत लाइ उमिरि ॾिनी मिट माइट नाराज़ कयमि संगत खे साह में सांडियमि उनजो इहो नतीजो जोरे थो विझे बाबा साईं इन खां अॻु में असांजा हमरा सोढल खे सट कोजन दादन सरड़े लाथुसि दादन जी सोढल में अहिड़ो थियो आहे छा बाक़ी ॿियो छा पियो चवां साईं सोढल भला अस्पताल आहे या घर आहे इहो अस्पताल हूंदो अयादत जे लाइ हलूंसि छा ॿाहिड़ो छो थो थी अयादत वरी सोढल सां कंदो वरी इहो बि हिकु सियासत जो हिसो आहे मुखालिफ़ वटि बि वञिबो आहे ही त राज जो आहे सोढल कहिड़ो सियासतदान आहे जो सियासत था कयोसि अरे चरिया सम्झंदो त सरदार पाण हली आयो आहे पोइ इहा सियासत अॻु में न कयव गौर कॾहिं कॾहिं कावड़ में सियासत बि विसरी वेंदी आहे अॼु हलूंसि था सरदार मोहर गोलो आहे जिथे चवंदो उते हलंदो पर जी सरदार इहा जेकी छोरी आहे कहिड़ी जेका दादन वटि साम आहे उनखे छा आहे ईअं गोली आहे सरदार गोली लॻे न सफ़ा सीने खां विसट पार एसपी मुंझाए वेठो इहो वरी कीअं एसपी खे विच में हाणे जिते चए उते उनखे सलामत छॾणो आहे जेको मां नथो चाहियां बादल सोढल मीरल वारा राज़ी न आहिनि त इहा कूज तव्हांजी हवेली ते करके उन्हनि खे पुॼी पवंदुसि मसलो एसपी जो आहे सरकार उन ॾींहुं जंहिं वटि चाहिनि वञनि ईंदियूं त हेॾां ॻोठ न सही सरदार एसपी ऐं डीएसपी ये सदाई हूंदा छा कुछ ॾींहुं तरसी लायो अटो धुकड़ खे केर छा कंदो वाह जो अकुल हलायो अथई ईअं ई कबो खबरदार नमी दे धनु धमाली ना धनु धाड़े अरे बंदूक परे कर लगी हुई थी ना टाइम तो मारण लाइ त सिधी कईंदम मारण लाइ हाँ मसा ते धाणो वांदी करणी आ धनु समझदार घणी दारे में समझ हाणे हक छिनी वठबो अरे हक छिनी वठो डेढ़ डजन भर कलमो थोड़ा कपड़ा मिटणा दिया यार धोबिया को जोरिया दौरा दम भोगन में चिड़ी वे भर कलमो भोगन जा सका ओ यार दौरा माफ कर बंदूक पोटा ने पराइया हाँ चवाए तो किसी कर किसी तो मुखेड़े बेगैरत समझो सजे तर में ख्वार खणी कयो थई बेहूता ओ कया
पर जंग कम नथी करे तोरा मां। उठ भज ए घिटिया त को ॾिसी न वठे वरी शाहिदी न ॾे न त ही हिक ही फायर करे फिटी करण जहिड़ो। अरे उठ 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 बंदूक ने न तोरा मां तो चवां त टरी वञ मुंहिंजे अखियुनि तूं न त टड़काट ॿुधंदे। वञा तो वञा पर याद रख जाए धनु भी धमालिया धमाली। हाँ हलो धमाल हलो न सहू के जायज। मां जी उते तूं बादल वटि वई हुई है। बादल तोखे छा चयो हो? जॾहिं वटसि वई हुयसि हा पक ॾिनाई त सिर तां गुज़री तव्हांजी हिफ़ाज़त कंदुसि। दिलि सां चयईं? अंदर जी कंहिंखे ॼाण थी आहे मुंहं ते त ईअं ई चयाई। अमा मुंहुं ॾेई सघंदो मीरल जहिड़ी मुंडीअ खे? चवे त पियो हिकर कावड़ियो। छो त चवे पियो त असांजे कबीले खे लीज़म कयो अथव। ऐं खेसि मीरल जी ज़्यादती यादि न हुई? ॾियारी मांसि। पर मां उते न रहंदसि। छो? मुंहिंजो रूह हिन घर में रहिजी वेंदो ऐं मुंहिंजो बोतो तोसां हलंदो। मूमल काॾे वई? न कफन न तफन। वक्त आयो न त याद ई निसाए। मूमल हूं कॾहिं तोखे विसारियो आहे? विसारण के सिंग थींदा आहिनि। न मूमल तूं त दिलि जे तहे खाननि में आई। मूंसां अलाए छो हिकु अलमियो आहे जंहिंजे प्यार खे छुआं थो उहो कंहिं न कंहिं तरीक़े सां ओलो थो लॻे। ऐं मुंहिंजे दिलि जे खाननि में तुंहिंजी ई ख़ुशबू आहे। जिस्म भले कंहिं वटि बि हुजे पर रूह सदाईं तो लाइ रड़ंदो रहंदो। मुंहिंजे जिस्म जो कफन तुंहिंजो प्यार ऐं तुंहिंजी यादि सामी हूंदी। पुछाऊं तुंहिंजे बारे में थींदियूं। मलाइक पुछाणो कंदा त सम्झंदसि तूं पुछण आयो आहीं। नसीब वॾी ॻाल्हि आहे मूमल। पुट कंहिंसां तूं ॻाल्हाए? कंहिंसां बि न मां पंहिंजे अंदर जे आवाज़ सां थो ॻाल्हायां। आधी राति थी वई आहे तूं ठीक भी न आहे। आराम कर पुट। जी अम्मा तव्हां बि आराम कयो। अम्मा ओ मुझी जीजल अम्मा रोई पई अध रात जो? खैर त आहे? न है तुझी मां। चाची अम्मा आधी रात जो रोअण चङो न आहे। असीं ठीक आहियूं। तव्हां भई भाड़ जतर आयो। अम्मा न चओ मूंखे मां
जेकॾहिं मूंखे मां सम्झी आहे न इन सुमल जे करे एॾी बेइज़तियूं सहा हा ਉਹ ਤਾਂ ਚਾਹੁੰਦੋ ਮਾਂ ਜੀ ਚੱਲਾ ਹੁਣ ਤਾਂ ਸਿਰ ਵਾਰੀਂਦੋ ਆਈ हाणे छा थियो अथई इहो टके जो सफ़र हाँ घर वेठे असांजी बेइज़ती कयो वञे तोखे कुझु थिए कोन बर्फ़ थियो वेठो आई अम्मा ज़फ़र तुझी बेइज़ती करे वियो आहे नक लाथो अथसि मुंहिंजो नक हाणे तूं सोढल जी मां चवंदे बि मूंखे शर्म थो अचे तो त कुझु बि न कयो न तॾहिं त आधी राति जो मां काया अथमि रोज़ थो फेरे